हुजूर जे आल जी इज्जत हुजे, महबूब जे घराणे जो अदब हुजे। मशहूर वाक़ियो आहे हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह जो। ॿुधो आहे? ॿुधायां? हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह जंहिंखे सैयद ताइफ़ा सरबो आहे, यानी वलियन जी जमायत जो सरदार, कादरी ऐं चिश्ती ऐं सोहरवर्दी सिलसिले जे औलियाए किबार मझां हज़रत सैयदना जुनैद बगदादी जो नालो। पर इब्तिदा वक्त में इहो जुनैद बगदादी मल्ल हुयो, पहलवान हो, मल्ल विढ़ंदो हुयो। पर पहलवान अहिड़ो हुयो जो को बि हिन सां मुक़ाबिलो न करे सघंदो हुयो। एडो मशहूर पहलवान हुयो, बादशाह जो खास मुकर्रर थियल मल हुयो। बादशाह जे सरकारी खजाने मां उनके माहवार पघार मिलंदी हुई, खाधो पीतो सब गवर्नमेंट उनके दींदी हुई। बाबा हे बादशाह जो मशहूर मल, को भी इन सां मुकाबलो न करे सके। सही हिकड़ो वक्त एड़ो आयो जो हिकड़ो डुबरो मानू, हीणो मानू, कमजोर मानू आयो, चईं त मां जेको बादशाह जो मल आ न उन सां मल विढ़ंदुसि, कुश्ती लड़ंदुसि। मानन के हैरत लगी तो हो हेड़ो जुनैद बगदादी पहलवान, हे मिस्कीन मानू, हे अफरो मानू, हे की उन सां मल विढ़ंदो? जे बाबा मां मल विढ़ंदुसि, हीणो आहियां पर गुरत ॼाणा थो न, गुरत ॼाणा थो न मल जा। सही ॻाल्हि वञी बादशाह ताईं पहुती। सही हिकिड़ो माण्हू आयो आहे तव्हांजे मल सां चए थो त मां मल विढ़ंदुसि। बादशाह जो घुरायोसि, पहुतो। अब छा है जिसी तुझे पहलवान जुनैद सां मां मल विढ़ंदुसि। घुराई जुनैद खे। अब सॼी उमिरि पघारूं खाधियूं अथई, हाणे अॼु ॾेखा हे पोड़ो माण्हू आयो आहे, हे तो तोखे चैलेंज करे ॾिसी जीअं हे मूंसां मल विढ़ंदो। सही ॾींहुं मुक़ररु थियो, वक़्तु मुक़ररु थियो, जाइ मुक़ररु थी। उन ॾींहं ते बादशाह बि अचे वेठो, वज़ीर वेठा, मुशीर वेठा, आयाने सल्तनत वेठा, अवाम वेठो, हज़ारे माण्हू गॾु थिया। ही कमज़ोर माण्हू हे कीअं थो जुनैद सां मल विढ़े? विच मैदान में जेॾी महिल ॿई मल बीठा ऐं माण्हू चौधारी गोल करे बीठा, ओॾी महिल ओ उन पीर मर्द जुनैद जे कन में चयो, ओ जुनैद, मां न को पहलवान आहियां, न को मां मल विढ़ण ॼाणंदो आहियां, मां मिस्कीन सैयद आहियां, आले रसूल आहियां, न्याणियूं मुंहिंजूं जवान आहिनि, ॿियो को मूंखे हीलो नज़र न आयो। हाणे इहो बहानो कयो अथमि, तूं महिरबानी करे मुंहिंजो भरम रखजांइ, मूंॾे न ॾिसजांइ, मुंहिंजे नाने मुहम्मद करीम ॾे ॾिसजांइ। तूं किरी पइजांइ, तूं किरी पइजांइ, मां मारे वेंदुसि, पोइ बादशाह मूंखे इनाम ॾींदो, ही वज़ीर मूंखे इनाम ॾींदा, सॼी राज रहियत मूंखे इनाम ॾींदा, मुंहिंजो गहो तरी वेंदो, न्याणियूं जवान अथमि, उन्हनि जो ख़र्च निकिरी पवंदो। बसि मूं इहो बहानो कयो आहे। कन में इहा ॻाल्हि चईंसि। सही हाणे हिकु तरफ़ पंहिंजी बेइज़ती आहे न, सही नालो रिठल आहे त सही जुनैद हेड़ो पहलवान आहे, हिकिड़े पीर मर्द जे अॻियां पाण खे किराइण, पंहिंजी इज़त घटाइण। पर जेॾी महिल ॿुधई त मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम जी आला, बस उहो ख्याल अची वियुसि। जेॾी महिल मल विढ़ण लॻा आहिनि त हीअं जुनैद खणी पाण खे किरायो, पीर मर्द मथूं जुनैद हेठि, ख़ुशी जा ऐलान थी विया। बाबा वाह जो पहलवान आयो आहे, हेड़े पहलवान खे किराए विधई। वरी बादशाह चयो त जोड़ो थिए, ॿी मल थिए, ॾिसूं हेड़ो असांजो पहलवान कीअं शिकस्त खाई वियो। वरी ॿी मल थी, वरी बि कन में चईंसि, ओ जुनैद, मूंॾे न ॾिसजांइ, मुंहिंजे घराणे ॾे ॾिसजांइ। मुंहिंजा दोस्तो, जेॾी महिल ॿियो भेरो मल थी त ॿिए भेरे बि जुनैद पाण खे खणी किरायो। ॿिए भेरे जेॾी महिल जुनैद किरियो आहे त किरण सां बेहोश थी वियो, बेहोश थी
वियो इनाम त सैयद के मिलिया पर ही जुनेद धरती ते बेहोश थी वियो मानू हैरत में अची विया बादशाह परेशान थी वियो त हिन के छा थी वियो घणी देर का बाद में जने होश में आयो पुछा कयूंस ओ जुनेद तोके छा थी वियो छो बेहोश थी के जे गाल इया है त जड़ी मल सैयद जो अदब कंदे आले रसूल जी इज्जत कंदे जड़ी मल मु पान के केरायो ओडी मल जी किरियुस छाछो दिसा त ही बगदाद जी जमीन न हुई दिसा तो त मदीने वाले मीर मुखे पंजे भाकुर में करे सही फरमांदा ओ जुनेद मुझे बच्चे जी इज्जत कई मुझे अहल बैत जी इज्जत कई अज मां तुके सीने सा लाया अज विलायत जो ताज पहराया सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ओ मुझा प्री प्यारा सैयद जात जी इज्जत कर हाँ सैयद वो जेको महबूब जे तरीके ते हुजे साइण खातून अतहर सैयदतुन निसाइल आलमीन फरमाए थी त मु फातिमा जो खीर खरंदो न आल बैत माल अली वल अली माल कुरान कुरान अली साउंदो अली कुरान साउंदो अली जा बच्चा कुरान साउंदा कुरान अहल बैतन साउंदो तरक्त फीकुम अमरैन मात लन तदिल्लु मात मस्सक्तुम बिहिमा तिरमिजी जी हदीसा मदीने वाले साईं हज्जतुल वदा जे मौके ते कसवा जी डाची ते सवार हन साईं फरमाइंदा है मुजी उम्मत तवा के बशयूं दयूं तो वञा घणियूं शयूं ॾेयूं थो वञा ॿ शयूं तव्हांखे ॾेयूं थो वञा इन्हनि खे चंबड़ी पइजो तव्हां कॾहिं बि गुमराह न थी सघंदो लन तदिल्लु मा तमस्सक्तुम बिहिमा इन्हनि ॿिन्ही शयुनि सां चंबड़ी पवंदो तव्हां गुमराह न थींदो किताबुल्लाह व इत्रती अहल बैती हिकिड़ो अल्लाह जो क़ुरान तव्हांखे ॾेयूं थो वञा ॿिया पंहिंजा अहल बैत तव्हांखे ॾेयूं थो वञा अब ॻाल्हि सम्झ में आयव लयत फर्रका ये हिक बे खां जुदा न थींदा अहल बैत कुरान सां हूंदा कुरान अहल बैतन सां हूंदा गाल समझव मात मस्सक तुम बिहमा उलमा जी स्टेज भरी पिया उलमा का पूछो बिहमा तस्नीय जो ज़मीर आ बिहमा इनन टिन्नी के पे एक वक्त चंबड़ंदो हाने हिकड़ा मानू है न जेकी कुरान सा चंबड़ी पिया है न कुरान जी मोहब्बत जी दावा कन था पर अहल बैतन जी इज्जत न था कन मन हिकड़ी शे सा चंबड़िया मोहब्बत जी दावा कन था पर कुरान पढ़नी कोन कुरान ते अमल कनी कोन मालूम थियो त इहा पार्टी हक ते ना है हक ते उहा है जे हिकड़े हथ अहल बैत जी दामन में हुजे त बियो हथ अल्लाह जे कुरान में हुजे अल्हम्दुलिल्लाह या वाहिद जमात अहले सुन्नता जेकी कुरान सा भी प्यारा कुरान ते भी अमल अहल बैतन सा भी मोहब्बत आहे त अहले सुन्नत जी